नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ जो यूसी सदर जी भेटूं चेयरमैन ऐं यूसी सेक्रेटरी जे करप्शन करण ख़िलाफ़ ॻोठाण जो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाण सलीम अहमद भंगर, सिकंदर अब्बासी, मोहम्मद छुटल दायो, अब्दुल रज़ाक शेख, फैज़ल पीरज़ादो, सज्जाद शेख, इमरान दायो, बरकत पीरज़ादो ऐं मसामात अनवर ख़ातून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिज़ामिया सदर जे भेटूं खे सुञ ऐं भींग करे छॾी आहे। सदर जे भेटूं खे तरक़ी याफ़्ता ॻोठनि में शामिल करण बजाए तज़ली तरफ़ धिकी रहियो आहे। हिन वक़्तु यूसी अंदरि केतिरनि ई चौकनि चौराहनि घटियनि ऐं रोडनि रस्तनि ते गंदगी जा ढेर केतिरे ई अरसे खां पियल नज़र अची रहिया आहिनि। इन तबाही जो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जो चूंडिजी आयल यूसी चेयरमैन नदीम अब्बासी, जेको हिकु नाहिल ना तजुर्बेकार हुजण जे करे यूसी सदर जी भेटूं खे हर महीने मिलंदड़ बजट जेका 5 लख खां वधीक ॿुधाई थी वञे। सदर जी भेटूं जे बाशूर अवाम जो चवणु आहे त यूसी चेयरमैन हर महीने खुरद बुरद करे अवाम सां वेसा घाती करे रहियो आहे। 4 साल गुज़रण बावजूद असांजे शहर अंदरि न के गंदे पाणी जी नेकाली जो को जोगो इंतजाम आहे, न वरी शहर जे अंदरि रोड रस्तनि घटियुनि में नलको पेवर ब्लॉक लॻायो वियो आहे। शहरनि जो वधीक चवणु आहे त शहर जे अंदरि राति पहर में चोरकारी जो वॾो ज़िम्मेवार नदीम अब्बासी ऐं सेक्रेटरी सईद अमजद शाह पिणु आहे। राति जे वक़्त में बीठल पहिरेदार जो चवणु आहे त राति जे वक़्त में सोलर लाइटूं चौकनि चौराहनि ते लॻल हुजण ते असां पहिरेदार चोर त छा पर किथे कुते खे बि शहर में अंदरि दाख़िल न ॾियूं। असीं मजबूर आहियूं। शहर जे अंदरि शहर में को लाइट जो बंदोबस्तु न आहे। इन जो ज़िम्मेवार यूसी चेयरमैन सेक्रेटरी शहरनि जो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, नेब एंटी करप्शन डीसी खैरपुर नईम सिंधु खे पिणु अपील था करियूं त यूसी सदर भेटूं जे चेयरमैन ऐं हुन जे अमले पारां 4 साल जे अंदरि कयल करोड़े रुपयनि जी करप्शन जी जांच करी वञे। चेयरमैन ऐं हुन जे अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। यूसी सदर भेटूं जे अवाम सां इंसाफ़ थियणु घुर्जे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।